जी बिल्कुल। ईद वेझो ईंदे ही पनुआकल मालपनी में रश जो रुझान है वो वधंदो रहे तो हितां जे वापारियुनि ऐं ढोर वठंदड़नि खां पुछंदासीं त सननि छा चवणु आहे। अॼु मंडी जे हिसाब सां ॾाढी मंडी महांगी आहे, ॾाढो आम वठण वारो परेशान अथव। ईद ईअं लॻे थी त हिन साल लॻे त मुश्किल करणी पवंदी, या पती कंदासीं या जानवर वठी न सघंदासीं। नंढे खां नंढो दौर घणे मिले थो तकरीबन तव्हां मुताबिक़? बकरे जे हिसाब सां तकरीबन नंढे में नंढो 25 खां 30 हज़ार मिले थो पियो, जेको कम से कम 10-15 हज़ार हुजणो खपे थो। हाँ, वो आम तरह 10-15 हज़ार मिलंदो। 10-15 हज़ार, अच्छा, हुन खां मथे कोन ऐं वॾे ढोर जो छा रेट आम तरह ते? वॾे ढोर जो जेको 60-70 हज़ार मिले उहो हिन में लख, 1.5 लख, 1,20,000, 1,30,000 एतिरे मिले थो पियो। अच्छा जी, मंडी का बस यही है जो आपके सामने हाल लगा पड़ा है। ढोर है भी कम, लेकिन उस मूल्य में नहीं बिक रहे कि हम बस जितने में लेकर आए उतने में भी चले जाए। मतलब पीढ़ी गिरी हुई है, इतना वो नहीं है माना जो होना चाहिए। मज़ा सुबह के टाइम होता है, एक झटका लगता है वो बंदा ले जाता है, लेकिन अभी जो इस टाइम चल रही है वो इतना मज़ा नहीं है। बस गर्मी भी ऊपर हो गई है, 12 के बाद इतनी माना मज़ा नहीं होता। जी बिल्कुल। वापारियुनि जूं ॻाल्हियूं मञूं, सननि चवणु आहे त हीअ जेकी महांग जो जेको कारो दौर आहे तमामु घणी महांगाई आहे। हिते जेके दौर वठंदड़ उज़ैला ढोर वठंदड़ जेके माण्हू आहिनि तमामु घणा परेशान आहिनि ऐं असां जेको आहे सो मुख़्तलिफ़ जेके ढोर आहिनि उहे खणी आया आहियूं, पर जेके ढोर खणी आया उन मां हिकु बि न हलियो आहे। जेके मुख़्तलिफ़ रेट आहिनि, तक़रीबन जेको ढोर 50 हज़ार मिलंदो उहो ई ढोर जेको आहे सो 70 खां 80 हज़ार मिलियो वञे थो। हिननि सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ खां पिणु अपील कई आहे त महांगाई जो जेको ज़ोर आहे उहो जेको आहे ख़तमु कयो वञे, जीअं आवाम सुख जो साहु खणी सघे। कैमरा टीम सां गॾु माजिद मैसर, जैकब न्यूज़, पनुआकल।